हज़रत अल्लामा अलहाज मौलाना शफ़ी मोहम्मद क़िबला चीफ खलीफा सैयद पीर ताज हुसैन शाह जीलानी कादरी पंजतनी मद्दज़िल्लहु नूरानी व दीगर खुलफ़ाए ज़वील एहतराम हज़रत मौलाना मोहम्मद यूसुफ साहब, उलमाए किराम की जमात में हज़रत मौलाना शमी मोहम्मद नूरी, नाज़िम तालीमात दारुल अनवार मुस्तफ़ा सहलाव शरीफ व दीगर उलमाए किराम, हुज्जाज ज़वील एहतराम, सादात किराम, तमाम सगोरी जमात सगोरी तलबा मुअज़्ज़ज़ सामिन किराम, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्हम्दुलिल्लाह नहमदुहू व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिलहु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहू ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यिदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनुत्तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबिय्युल अमीनुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अवल अल्लाह अलीम अला आलम जो धणी, अवल अल्लाह अलीम अला आलम जो धणी, क़ादिर पंहिंजी कुदरत से क़ाइम आहे क़दीम, वाली वाहिद वहदहू राज़िक़ रब रहीम। सो साराह सचो धणी चई हमद हकीम, करे पाण करीम जोड़ो जोड़ जहान जी। जोड़े जोड़ जहान जी जॾहिं जोड़ियाई, खावंद ख़ास ख़लक़े मुहम्मद मुकाई, कलमू तह करीम ते चिट्टो चायाई, अना मौलाक व अंत महबूबी इहम उताई, लिखी दिनाई बई सराहूं सैयद खे। वहदहू ला शरीक लहू चौ चवंदो आ, फर्ज़ वाजिब सुन्नतूं तन्यो तरक मपा, तोबा संदी तस्बी पढ़ी सा पुजा, नागा पंहिंजे नफ़्स खे का सई राह सुहा, हीअ पिरिया जी ॻाल्हिड़ी हीअं सैला, त संदी दोज़ख बा तो ओॾियाई न वञे। वहदहू ला शरीक लहू जॾहिं चयो जन, तन मञियो मुहम्मद कारणी हेजऊं साण हीअन, तॾहिं मंझां तन ओतड़ कंहिं न ओलिया। वहदहू ला शरीक लहू जिन उतो से ईमान, तन मञियो मुहम्मद कारणी क़ल्ब साण लिसान, ऊ फाइक में फरमान ओतड़ कंहिं न ओलिया। अवतड़ कंहिं न ओलिया सुतुड़ विया सालिम, हेकाई हेक थिया अहदस आलिम, बेबहा बालिम आगे कया गहीं, आगे कया गहीं निसोरोई नूर, ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून, सचन कोने सूर, मौले कयो मामूर अंग अज़ल में उन्हनि जो। दुरूद शरीफ बावाज़े बुलंद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूलल्लाह, सलातन व सलामन अलैका या हबीबल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। महफिल पंहिंजे इख्तिताम ॾांहुं हली रही आहे। जल्द इंशाअल्लाह हाणे हिन महफ़िल जो जेको आहे सो सुहिणे नमूने इख्तिताम थियणो आहे, ऐं पोइ हिन खां पोइ ॿी वरी महफ़िल शुरू थींदी। अॻे रेडियो मथे फतेह खान जी कचारी ईंदी हुई, वो जो कचारी ईंदी त सिंधी में
उनमें वो कचारी ख़त्म थींदी त चवंदा हाणे हलो हुन पिड़ ॾे। सो ही जॾहिं सलात सलाम में दुआ थी वेंदी तंहिंखां पोइ हुन पिड़ ॾे ॿिए तंबू ॾे। सो इनशाअल्लाह हुन में हाणे देरि कोन्हे। अॼु मूंखे अहिड़ो लॻे पियो त जमात सगोरी जेको सॼी जमात खे रोके रखियो आहे हिन तंबू में, हिन पिड़ में, त पहिरीं ही सुहिणो कमु इख़्तिताम पज़ीर थिए, तंहिंखां पोइ हू सुहिणो कमु शुरू थिए। सो इनशाअल्लाह अज़ीज़ हाणे आउं वधीक वक़्तु न वठंदुसि। इनशाअल्लाह चंद ज़रूरी ॻाल्हियूं जेको जमात सगोरी खे करणियूं आहिनि उहो अर्ज़ु करे तंहिंखां पोइ जल्दी इनशाअल्लाह अज़ीज़ ही प्रोग्राम इख़्तिताम पज़ीर थींदो। तव्हां दुआ करियो त अल्लाह तबारक व तआला जल शानहू असांखां हक़ चवराए ऐं असांखे हक़ ॿुधण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए ऐं हक़ ॿुधी उन हक़ मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। असीं अल्हम्दुलिल्लाह नंबर फर्स्ट त अॼु जे टाइम में हक़ चवण वारा रहिया न आहिनि। जेकॾहिं को किथे हक़ चवण वारो आहे त ॿुधण वारा न आहिनि, जेकॾहिं ॿुधण वारो आहे त अमल करण वारा न आहिनि। ई ज़बरदस्त जेको आहे सो अलमियो अॼु जे टाइम जो आहे। हक़ चवण ई ॾुखियो आहे। हक़ अॼु जे टाइम में अघियो काओ कच माणकन मोट थी। छा फरमायो? अघियो काओ कच माणकन मोट थी, पले पायो सच आछी ते लॼ मरां। जेकॾहिं सच कंहिंखे चवणो आहे त सच चवण खां अॻु में उनखे 1000 बार सोचणो पवे थो, 1000 बार सोचणो पवे थो। या सच चवंदुसि त अॻिला माण्हू कहिड़ो असरु वठंदा। उहे शायदि लठी में हथु विझंदा, या मूंखां नाराज़ थी वेंदा, या अॼु खां पोइ मुंहिंजी को बि ॻाल्हि न सुणंदा, ऐं या पोइ अॼु खां पोइ कॾहिं ॻाल्हाइण जो मौक़ो बि न ॾींदा। इहे 1000 ख़्याल अचो वञनि हक़ ॻाल्हाइण खां अॻु में। जेकॾहिं ॿियो ख़्याल न ईंदो त हिकिड़ो त ज़रूरु ईंदो त हक़ चवंदे ऐं हिकिड़ो ख़ौफ़ ऐं ॿियो लॼ शर्म। हक़ चवंदे जेकॾहिं हक़ चवणो आहे त वीचार करणा पवनि था त 1000 जेको आहे सो दीवारूं आड़ियूं अची वञनि थियूं। ऐं अॼु जे दौर में सभ खां आसान जेका शइ आहे, सभ खां सवली जेका शइ आहे, उहो कूड़ ॻाल्हाइण। कूड़ ॻाल्हाइणो आसान लॻो पियो। अॻे कूड़ ॻाल्हाइण ई ॾुखियो हो। जेकॾहिं को कूड़ ॻाल्हाईंदो हो त फौरन उन जॻह ते माण्हू जेको आहे सो तयारु थी वेंदा हुआ उनखे सम्झाइण जे लाइ, उनखे तंबीह करण जे लाइ, उनखे जेको आहे सो टोकण जे लाइ, उनखे शर्मिंदो करण जे लाइ, उनखे उन ई वक़्तु सबक़ सेखारण जे लाइ तयारु माण्हू थी वेंदा हुआ कि भई तूं कूड़ थो ॻाल्हाए, तो ग़लति चयो आहे, तूं नाहक़ ॻाल्हि करीं थो, ही तूं रिया करे रहियो आहीं। अहिड़ा जेको आहे सो उन मांदा हक़ चवण वारा उथी वेंदा हुआ ऐं चवंदा हुआ बाक़ाइदा त कूड़ ॻाल्हाइण मुश्किल हो। अॼु उनजे बदिले में हिकदमि उल्टो कमु थी वियो, हिकदमि उल्टो। जे कूड़ ॻाल्हाइण आसान ऐं सच ॻाल्हाइण ॾुखियो थी वियो हलियो। हाणे कोई सच कंहिंखे नथो चई सघे। अहिड़े दौर जे अंदरि, अहिड़े मुश्किल दौर जे अंदरि जेकॾहिं कोई हिमत करे सच चई बि सघे ऐं चए त पोइ सुणण वारा कोन्हे, सुणण वारा कोन्हे। ऐं जेकॾहिं सुणण वारो को किथे आहे ऐं सुणे थो त अमल नथो करे। एॾियूं मुसीबतूं अॼु जे दौर में आहिनि। छा फरमायो त जे सच न सुञाणनि जे वामतनी वट, सच न सुञाणनि जे वामतनी वट, अमुल खे अधु करे पाणा हणंदा पट, अमुल खे अधु करे पाणा हणंदई पट, माणक चित ई मट जिते पार खू पारस जा। सच जेकॾहिं सुञाणनि उन में सच कर। जेकॾहिं सच खे नथा सुञाणनि ऐं उते जेकॾहिं तूं वञी सच ॻाल्हि कंदे त उन सच ॻाल्हि खे उहे भञी छॾींदा, या उन सच ॻाल्हि खे उहे पट से हणंदा, या उनखे कूड़ी करण जी साबित करण जी कोशिशि कंदा। उहे अमल खे अधु करे पाण हणंदई पट,
माणक तित ही मट जित पार खू पार सजा। या सच्ची गाल जेका माणक मोती जड़ी है उते वही कर जै जगह ते पारखू हुजन, उन गाल के समझण वारा हुजन, मोती ऐं हीरा ऐं लाल के समझण वारा हुजन, उन्हीं से तू गाल कर त तुझी गाल पार लगंदी ऐं उ गाल जो कदर कंदा। दरूद शरीफ पढ़दा मुझी गाल मथे जा। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व मौलाना मुहम्मद व अला आले सय्यदिना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सल्लु अलैहि सलातन व सलामन अलैका या रसूल अल्लाह, सलातन व सलामन अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम। सच चवण वारा, सच ॿुधण वारा, सच समझण वारा, सच समझण वारा, सच ॿुधण वारा ऐं सच चवण वारा, ई टई जमायतूं सच चवण, सच ॿुधण ऐं सच समझण, इन खे छा चइबो? सच्चा। इन खे छा चइबो? सच्चा। छो तो सच चवन था, सच ॿुधन था ऐं सच समझन था, इन करे उन्हीं खे सच्चा चइजे थो। अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू पंहिंजे कलाम मजीद में इरशाद फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह, ऐ ईमान वारो अल्लाह खां डिजो, वकूनू मा सादिकीन, अवां सचन सां गॾु थी वञो। अवां जेकॾहिं सच्चा न आहियो त पोइ सचन सां गॾु थियो। जेकॾहिं सच्चा आहियो त अल्लाह जो फज़ल आहे, जेकॾहिं सच्चा न आहियो त पोइ सचन सां गॾु थी वञो त तव्हांखे सच ॿुधण जे लाइ मिलंदो, सच सम्झण जे लाइ मिलंदो ऐं सच चवण पवंदो इंशाअल्लाह अज़ीज़। जेकॾहिं सचन सां गॾु रहंदा त सच चवण सिखी वेंदा, सच चवण सिखी वेंदा हलिया। हाणे ई सच्चा केरु आहिनि? सचन जी जमात कहिड़ी आहे? जेके सच चवनि था, सच ॿुधनि था, सच सम्झनि था, उहा जमात ॿी न आहे। असीं कंहिंखां गारंटी वठूं? भई कंहिंखां गारंटी वठूं? हाजी साहब खां गारंटी वठो त हाजी साहब जा बि माण्हू मुखालिफ़ हूंदा, चवंदा हाजी कूड़ पियो करे हाजी यार। अरे हाजी साहब सच्चा केरु आहिनि? हाजी बाह में जॾहिं ताईं फलाणो माण्हू सचो आहे चवंदा हाजी ये वॾी उमिरि ईअं पियो करे। पटेल खां गारंटी वठूं, हाजी न काज़ी खां गारंटी वठूं, भई नाला चुपड़े जा न जोड़े में वेठा आहिनि माशाअल्लाह। असांजे इलाइक़े जा रहबर हिकिड़ो दीन जी सम्झ रखे थो, ॿियो सियासत जी सम्झ रखे थो माशाअल्लाह हर मामले में। तो काज़ी साहब खां पुछो, काज़ी साहब सच्चा केरु आहिनि? त काज़ी जो जेकॾहिं कंहिंखे झले ॾेई फलाणा सच्चा आहिनि त काज़ी वारी ॻाल्हि पंहिंजे ज़माने में हज़ारे मुखालिफ़ खणा थी वेंदा। ये काज़ी ईअं पियो करे, इनखे बि पंहिंजो लोलो पचाइणो आहे। अहिड़े नमूने कंहिंखां दुनियादार खां जेकॾहिं पुछियो वञे सच्चा केरु आहिनि त ख़बर न पवंदी, विश्वास न थींदो। अल्लाह जो कलाम जंहिंखे सच्चा फरमाए, अल्लाह जो महबूब जंहिंखे सच्चा फरमाए ऐं तमाम अंबिया किराम उन जे कौल ऐं फ़इल खां जंहिंखे सच्चाई साबित थिए थी, उहे सच्चा आहिनि अल्लाह जा वली। अल्लाह जा वली, अल्लाह जे वलियुनि जी सच्चाई जी गवाही कंहिं ॾिनी? अल्लाह जे कलाम, महबूब जे फरमान ऐं अंबिया किराम जे उन जी ॻाल्हियुनि खां जेके सच्चाई साबित थिए थी, उहे सच्चा आहिनि अल्लाह जा वली। उन सां गॾु हुअण जो रब तबारक व तआला जल्ल शानहू आम मोमिनीन खे हुकुम फरमाए रहियो आहे त ऐं मोमिनो तव्हां सचनि सां गॾु थियो, सचन जी जमात में रहो, सचन भेड़ा थी रहो। सचन भेड़ा रहो त तकलीफ़ थींदी, सचन भेड़ा जेकॾहिं को रहे त तकलीफ़ थींदी। ऐं कहिड़ो वाक़ियो मुख़्तसर टाइम में अर्ज़ु करियां। पुठले ज़माने में बाज़ार जे अंदरि हिकु शहर हिकिड़ो हो, उन शहर जे अंदरि दुकान मथे हिकिड़ो माण्हू होटल या दुकान मथे जेको आहे सो नानबाई जी होटल मथे सामान वठण जे लाइ, मानी खाधे जो सामान वठणु आयो, खाइण पीअण जो सामान वठणु आयो। हुन सामान जी लिस्ट ॾिनी कि हेतिरी सब्ज़ी ॾे, साग ॾे, शोरबो वग़ैरह जेको हुन घुरियो हुन टाइम में, ही मानियूं ॾे, पर होटल मथे पैक करायूं न मानी खाधे जी। घणा ॼणा आहियो? त 6 ॼणा आहियूं या 5 ॼणा आहियूं। मानी वरितई, मानी सॼी वठी दुकानदार बिल ॾिनो जेतिरो सही हिन जा पैसा थिया। तॾहिं सिका खणी ॾिनो, टाइम सिका चलंदा हुआ,
वो सिक्का खणी नहीं। वो सिक्का ॾिसी दुकानदार हैरान थी वियो, ही सिक्का ही तो वटि किथां, ही तूं किथां खणी आयो आहीं? हुन चयो ही किथां खणी आयो आहीं? कि तोखे कोई खज़ानो हथ आयो आहे? बिल्कुल न, ही मुंहिंजा पंहिंजा सिक्का, मुंहिंजा पंहिंजा पैसा। दुकानदार ते हा त भी दुकानदार फौरन हिकिड़े पासे वञी के माण्हू खे मोकिलियो, हाणे फोन बोन त कोन हुआ, कि सरकारी अमले खे या पुलिस खे इतला कर, अहिड़ो माण्हू हिकिड़ो आयो आहे, हू पैसा खणी आयो, हू जेको सिक्का खणी आयो 300 साल पुराणा आहिनि, 300 साल पुराणा आहिनि। अॻे जेको बादशाह हूंदो हुनजो सिक्को हलंदो, उन वक़्त में जेको बादशाह हुनजो सिक्को हलंदड़ो। चई ही मौजूदा सिक्का न आहिनि, ही जेको माण्हू आयो 300 साल पुराणा सिक्का खणी आयो। उन फौरन वञी पुलिस खे इतला ॾिनो, पुलिस फौरन हुते आई, हू वीचारो अञा हुते बीठो, गिरफ़्तार करे वरितो। हुनखे चई तूं सिक्का किथां खणी? चई मुंहिंजा कि तुंहिंजा अथनि, तूं किथां खणी आयो? चई किथां खणी आयो? कमाया? कि कमाइण सां ही नथा मिलनि। तॾहिं हुन चयो माजरा छा आहे, मिलनि कीअं नथा? तॾहिं हुन चयो हिन सिक्कनि मथे जंहिं बादशाह जो जेको आहे सो मोहर लॻल है या लिखियल है, जंहिं दौर जो है सिक्को, ही 300 साल पुराणो सिक्को आहे। हू बादशाह गुज़री वियो 300 साल पहिरीं। अॼु उहो बादशाही चेंज थी वेली, अॼु सिक्का ही हलनि था, ॿिया सिक्का न थियूं। तॾहिं हू बि हैरान थी वियो, ही सिक्का हलनि था, असीं ही सिक्का काल घरां खणी आया, ही आऊं सिक्का ही हलनि था। हुन चयो न। बहरहाल पुलिस खे हुनजी ॻाल्हियुनि में काफ़ी जेको आहे सो फ़र्क़ु लॻो, हुनखे गिरफ़्तार करे वठी आया ऐं इहा ॻाल्हि वञी बादशाह तक पुॼायो। हुन शहर जो बादशाह हो, उन बादशाह तक वञी ॻाल्हि पुॼायूं। बादशाह ज़बरदस्त नेक हो, ज़बरदस्त नेक हो। उन बादशाह ॻाल्हि ॿुधी त अल्लाह तबारक व तआला जल शानो मुंहिंजी दुआ शायदि क़बूल कई आहे, मुंहिंजी दुआ क़बूल कई आहे ऐं शायदि हुनजो रिज़ल्ट मिलणो आहे। इन माण्हू खे मूं वटि वठी अचो। माण्हू खे वठी आया असां, ही माण्हू। हुनखे चई बाबा तूं केरु आहे? चऊं फलाणो माण्हू, फलाणे क़बीले सां तालुक़ रखण वारो, फलाणे शहर जो। उहो शहर बि चई ई शहर जंहिंजो तूं नालो वठी थो, उहो शहर अॼु खां 300 साल पहिरीं हो ऐं तबाह थी वियो हलियो। उन शहर जो अॼु खंडरात मौजूदु आहिनि ऐं ही नयो शहर आहे हिते। तुंहिंजे दौर में बादशाह कहिड़ो? चई बादशाह फुलां हो, दकियानूस जे नाले सां। ऐं तॾहिं हुन चयो इहो बादशाह 300 साल पहिरीं हो, तूं पहिरां ॿिया केतिरा आहिनि? कि मूं भेड़ा ॿिया 5-6 माण्हू आहिनि। हलो आयो किथे? कि फलां नुंगर जी गार में। हलो उते छो विया आहियो? उते हलो। हाणे बादशाह, शहर जा काफ़ी ॿिया माण्हू, सॼो अमलो भेड़ो थियो, उतां जो पासो गॾिजी आया। किथे ॿिया माण्हू आहिनि? जिन हिन सां गॾु जेके साथी हुआ हिनजा 6, उन साथियुनि हिनखे मोकिलियो। उन साथियुनि जे हिसाब सां असीं सुबुह जो हिते सुता आहियूं, ॾींहुं उगी वियो, असीं सुता आहियूं ऐं शाम थी, ॾींहुं लहण वारो आहे, त उथिया आहियूं ऐं पंहिंजे साथी खे हलायो शहर में मानी वठण जे लाइ खाऊं। उन जो ख़्यालु इहे। हाणे उहे इंतज़ारु कनि पिया त हमरा कॾहिं अचे ऐं असीं मानी कयूं। पर हू लिकी भॼी आया हुआ उन वक़्तु बादशाह खां, लिकी भॼी आया हुआ ज़ुल्म खां बादशाह जे, हुन जे सच चवण जे करे भॼी आया हुआ। हाणे हू हुन ॾिठो हमरा अचे थो, ॿी ॼण हमरा गार में जा निकिरी निहारियो त हमरा अचे पियो, पर हमरा सां गॾु वॾी फ़ौज, अमलो, माण्हू घणा अचनि पिया। तॾहिं हुन जो पाण लिकी जेको आया हुआसीं पाणखे त पाण हमरा खे गिरफ़्तार करे वरितो ऐं मामलो गड़बड़ थी वियो हलियो। हाणे पाणखे बि गिरफ़्तार करे वरितो ऐं हाणे त ही बादशाह पाणखे माराए छॾींदो। बहरहाल उहो मौजूदा बादशाह, पुलिस, उनजा वज़ीर सभु हली उते आया। किथे? उन हार जे मुंहं मथे। त 6 ॼणा उते वेठा आहिनि, उन सां गॾु हिकिड़ो कुतो वेठो आहे ऐं उहे हमरा वेठा आहिनि। क़ुरान शरीफ़ सूरह कहफ़ जे अंदरि हिन जो बयानु आहे। क़ुरान शरीफ़ चयो आहे 5 त 6 उन सां गॾु कुतो आहे, जो 6 त 7 उन सां गॾु कुतो आहे। बहरहाल बादशाह उते आयो, ॾिठई वाकई माण्हू वेठा आहिनि ॿिया।
कुतो बि उन्हनि सां गॾु वेठो। बादशाह पुछो कहिड़ा समाचार, अवां केरु आहियो? उन पंहिंजा नाला दसिया। हीअ असां जेको मोकिलियो हुनजो नालो या मलिका आहे, ॿिया असीं हिन जा साथी आहियूं। असीं अफ़सोस शहर में रहूं था ऐं उते जो बादशाह दखियानोस हो। उन बादशाह असांखे पंहिंजी इबादत करण जी आछ कई। मूंखे ख़ुदा मञो, मुझे बुत जी पूजा करियो, आओ खुदा या मुखे खुदा मञो। असीं मोमिन हुआसूं। असांजे जेको आहे नबी मथे ईमान आंदो ऐं असां उन खां इनकार करे छॾियो जे असीं इन तुंहिंजी इबादत कोन कंदासीं। असीं वहदहू ला शरीक जी इबादत कयूं। असीं मोमिन आहियूं, तुंहिंजी इबादत न कंदासीं। बहरहाल उन असांखे सख़्तियूं ॾियणु शुरू कयूं ऐं हुन असांखे चयो जे पंहिंजी ॻाल्हि मथे अची वञो, न त आऊं क़त्ल करे छॾींदुसि अव्हांखे क़त्ल करे, अव्हां जो सॼो तबाह करे, अव्हां मथे ज़ुल्म ढहायो वेंदो। असीं उनजे ज़ुल्म ख़रात जो उतां भॻा आहियूं। 6 ॼणा भेड़ा थी भॻासूं उतां निकितासूं त हीउ कुतो असां भेड़ो थी वञे। कुते खे असां कुटे पाऊं वारण जी कोशिशि कई। कुते खे असां ज़बरदस्त जेको आहे हुनखे कुटण जी कोशिशि कई, पाऊं वारण जी कोशिशि कई, पर कुतो न मुड़ियो। कुतो हज़ार कोशिश कई। लास्ट में इन कुत्ते खे अल्लाह गोयाई ॾिनी, ज़बान ॻाल्हाइण जी ॾिनी ऐं कुत्ते चयो त आऊं कुतो बराबरि आहियां कुतो, पर अल्लाह जे बंदनि जो अदब करण वारो आहियां। अल्लाह जे महबूब बंदनि जो अदब कयां थो। अवां मूंखे गॾु रहण ॾियो। इन नमूने असीं हिते गार में राति जो आयासीं, लिकी सुम्ही रहियासीं ऐं हाणे उथिया आहियूं। उथी असांखे बुख लॻी आहे। तॾहिं बादशाह ने हू जेके वज़ीर अमीर गॾु आया हुआ उन चयो अव्हांखे ख़बर आहे अव्हांखे सुते केतिरो टाइम थियो? चयो असांखे ख़बर न आहे। कि अव्हांखे सुम्हण में 300 साल लॻा आहिनि। अव्हांखे केतिरो टाइम थियो? अव्हां सुता आहियो, अव्हां 300 साल तक सुता हुआ। 300 साल तक। बादशाह चयो त असांजे शहर में मोमिननि खे शक पई वियो, माण्हुनि आम पब्लिक खे शक पई वियो हलियो। ई ॻाल्हि इन मथे जेको ईमान कमज़ोर थियणु लॻो त अल्लाह तबारक व तआला जल शानहू असांखे मौत ॾींदो। मौत ॾियण खां पोइ असीं मरी वेंदासूं हलिया, पोइ असीं क़ब्रनि जो खाद बणिजी वेंदासूं हलिया ऐं तंहिंखां पोइ अल्लाह असांखे पाण ज़िंदा कंदो ऐं ज़िंदा करे जॾहिं असां खां पुछाणो थींदो त मरी वेंदासूं ऐं पाण वरी कीअं ज़िंदा थींदासूं। इन ॻाल्हि मथे मुनाज़रा ऐं शहर में बहस हली रहियो हो ऐं मूं राति जो इबादत करे अल्लाह खे अर्ज़ कयो, या अल्लाह को अहिड़ी निशानी ॾेखार, या अल्लाह अहिड़ी को जेको आहे निशानी ॾेखार त रब ऐं तुंहिंजे बंदनि खे जेको आहे तूं हिदायत ॾे सां नसीब फरमाए, उनखे सम्झ में अचे त माण्हू जेको क़ब्र में सुतल आहे उहो कहिड़े नमूने उथींदो, वो कहिड़े नमूने हिसाबो किताब ॾींदो, उनखे सम्झ में अचे। इन लाइ करे मूं दुआऊं घुरियूं हुयूं ऐं अल्लाह तबारक व तआला जल शानहू उहा दुआ मुंहिंजी क़बूल फरमाई ऐं अव्हांखे ज़िंदगी अव्हां त जीअरा सुता हुआ 300 साल तक सुता आहियो। उहा ताजुब में पई हलिया। उन जो कुतो बि सलामत हो। क़ुरान शरीफ़ में इन जो पूरे बयान जे हेठां मुफ़स्सिरीन किराम तफ़सीर लिखंदे बयान फरमायो आहे त इहा सहाबे कहफ़ महबूब करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जिन जो ज़िक्र फरमायो। उलमा जेके यहूद जा हुआ उन कुझु चंद ॻाल्हियूं अहिड़ियूं पुछियूं हुयूं जे हीअ अगरि सचो नबी आहे त इनखे इन ॻाल्हियुनि जी ख़बर हूंदी। सिर्फ़ु उन आलिम तक इहे ॻाल्हियूं मौजूदु हूंदियूं हुयूं, ॿिए कंहिंखे न ॾसियूं ऐं चयो हिन खां पुछो जेकॾहिं ख़बर आहे त पोइ अल्लाह जो नबी आहे। पोइ यहूदी उलमा जॾहिं महबूब खां सवाल कयो त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम इंतज़ार फरमायो। रब तबारक व तआला जल शानहू सूरह कहफ़ पूरी नाज़िल कई। सूरह कहफ़ नाज़िल थी ऐं उन जे अंदरि पूरो वाक़ियो जेको आहे बयान थियो। रब तबारक व तआला जल शानहू पंहिंजे महबूब सां बयान कयो ऐं इहो इन जे नमूने बयान थियो। उन जो कुतो उहो बि 300 साल तक क़ुरान शरीफ़ में बयान आहे त पंहिंजा हू जेको आहे अॻियां पग जेके ही करायूं आहिनि उहो विछाए उन जे महदा गार जे मुंहं ते वेठो। बेशक 300 साल तक कुतो उते वेठो ऐं हू सुता पिया हुआ। रब तबारक व तआला जल शानहू पंहिंजा मलाइक लॻाया जेको उनखे पासो फेराईंदा हुआ। 300 साल तक उन जे वार खे बि को नुक़सान न पुॻो। निंड में सुता पिया जीअरा।
ए 300 साल खां पोइ उथी ऐं हुन पंहिंजो साथी हलायो त मानी खाइण मानी वठी जे ऐं हू मानी हुन जे लाइ जॾहिं वठी आया ऐं उते जॾहिं हुन पकड़िजी पियो तॾहिं बादशाह हुनखे ॾिठा इहो साॼो मामिलो ॾिठो हुननि जो जेको ॻाल्हि करण जो मक़सदु आहे ऐं मुंहिंजे मक़सदु मथे अचां थो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु या निशानी ज़ाहिर करे उन वक्त जी पब्लिक खे हिदायत ॾिनी उन वक्त जे मोमिननि खे हिदायत था फरमाई पर अॼु असांजे लाइ सबक़ आहे इन ॻाल्हि जे अंदरि असांजे लाइ सबक़ कहिड़ो आहे उन ॻाल्हि मथां अचां थो मदरूशी पढ़ो अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम सलातु सलाम अलैका या रसूलुल्लाह या मुहम्मद व अला आल सय्यदना व मौलाना मुहम्मद व बारिक वसल्लम सल्लु अलैहि सलातु व सलामन अलैका या रसूल अल्लाह सलातु व सलामन अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम उ असहाबे कहफ़ जॾहिं बयानु करे लाथऊं तॾहिं वरी जेको आहे उनखे उहो जो निंड जो ग़लबो थियो पाण उहे जो निंड आई ऐं बयानु करे लाथऊं बादशाह खां जॾहिं बयानु करे छॾियऊं उन टाणे निंड आई ऐं उहे जो पाण सुम्ही पिया उन जो कुतो बि सुम्ही रहियो उहे बि सुम्ही रहिया उन बादशाह उन मथे पाण गुंबद ठाहे छॾियो ही अल्लाह जे महबूब ॻाल्हि कई ऐं तंहिंखां पोइ उलमा फरमाइनि था के ॾिसी आया आहिनि त उंदुलुस यानी स्पेन जे अंदरि गरनाता में हिकिड़ो पहाड़ आहे उन पहाड़ जे अंदरि हिकिड़ी चुर आहे उन चुर जे अंदरि अॼु बि उहे छही ढांचा उन नमूने महफ़ूज़ आहे ऐं कुतो उन जे नमूने हार जे मुंहं मथे उहे जूं अॼु तक आहे माण्हू उनजी के वञी ॾिसनि था ऐं पुठले जेको 50 साल पहिरीं काफ़ी उलमा उनखे ॾिठो आहे जॾहिं 50-100 साल पहिरीं जॾहिं स्पेन मथे इस्लामी हुकूमत हुई उंदुलुस जंहिंजो मुल्क जो नालो हो जंहिंखे तारिक बिन ज़ियाद फतह कयो हो बहरहाल ई अल्लाह जा महबूब वली जेके उते अॼु तक सुता आहिनि ऐं क़यामत जे ॾींहुं थींदा उन टाणे जी पब्लिक खे उन टाणे जे मोमिने खे त इहो सबक़ मिलियो त अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू जेको 300 साल तक जीअरा सुम्हारे सघे थो उहो क़यामत जे ॾींहुं उथियारे बि सघे थो सुभान अल्लाह बेशक उथियारे बि सघे थो इन में असांखे सबक़ हिकिड़ो मिलियो जे इन सां गॾु हिकिड़ो कुतो आहे इन्हनि सां गॾु हिकिड़ो कुतो आहे जंहिं साथ न छॾियो मुंहिंजी ॻाल्हि करण जो मक़सदु सिर्फ़ु ही आहे जो कुतो उन साथ न छॾियो उहो कुतो उन गार जे मुंहुं मथे वेठो आहे क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो उन कुते खे इंसानी शक्ल अता फरमाईंदो ऐं कुतो इन सां गॾु जन्नत में वेंदो कुतो इन्हनि सां गॾु जन्नत में वेंदो कारण कहिड़ो आहे उन सचनि जो साथ ॾिनो उन सचनि जो साथ ॾिनो उहे असहाबे कहफ़ सचा आहिनि सच ॿुधो थे ऐं सच चयो पंहिंजी जान जी परवाह न कयूं पंहिंजे जेको आहे माल ऐं इज़त आबरू जी परवाह न कई उन सच जो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू उनखे निशानी बनाए छॾियो ऐं इन सचनि जो साथ उन कुते ॾिनो कुतो इंसानी शक्ल में ॾींहुं क़यामत जे जन्नत में वेंदो उलमा एतिरे सुधी फरमायो आहे त हज़रत मूसा जे टाइम में हिकिड़ो ज़बरदस्त आबिद ज़बरदस्त आलिम हो हज़रत मूसा जी उम्मत मंझां एॾो आबिद हो जो पहाड़ में हमेशह इबादत जे कंदो डूंगरनि में रहंदो इबादत ई इबादत ऐं वॾो आलिम उन वक़्त जो ऐं उहो एॾो ज़बरदस्त जेको आहे अल्लाह जो महबूब बंदो हो उन टाइम में जहिड़ी बि दुआ घुरे उहा क़बूल हथ खया ऐं दुआ क़बूल हथ खणे ऐं दुआ क़बूल जहिड़ी बि दुआ घुरे चाहे बुरी घुरे कंहिंजे लाइ चाहे भली घुरे जहिड़ी बि दुआ घुरंदो आहे दुआ क़बूल थी वेंदी पोइ उन टाणे हज़रत मूसा जा जेके मुखालिफ़ हुआ उन चऊं हज़रत मूसा जे लाइ इन खां हली दुआ घुरऊं बद हज़रत मूसा तबाह थी वञे अस्तग़फिरुल्लाह बर्बाद थी वञे हलियो इहो जेको नबूवत जो दावो करे थो हिन खां हिन जे लाइ हिन जेको आहे आबिद आलिम खां दुआ घुरायूं पोइ इन वटि हली विया क़ौम हज़रत मूसा जे उते हली वई हिन खे हज़रत मूसा जे लाइ बद दुआ घुर उन चयो हज़रत मूसा जे लाइ बद दुआ घुर उन हथ खया दुआ घुरी दुआ हू घुरण ईअं चाहियो थे त या अल्लाह मूसा खे बर्बाद कर त उनजे मुंहं में जा ज़बान में जा लफ़्ज़ पे निकिरियो या अल्लाह मूसा जे मुखालिफ़ खे बर्बाद कर या अल्लाह मूसा जे जेको ला बद दुआ घुरे उनखे बर्बाद कर ए पे लफ़्ज़ निकिरिया तॾहिं दुआ पूरी कई त माण्हू चओ तूं चए छा थो तूं ईअं न चओ ऐं छा चवां थो कि तूं हज़रत मूसा जे लाइ बद दुआ घुर हा ऐं हज़रत मूसा जे लाइ घुरा वरी हज़रत मूसा जे लाइ लफ़्ज़ हज़रत मूसा वारो न अचे हू साॻिया लफ़्ज़ चवे
अल्लाह हुनजी ज़बान मथे हुन 3 दफ़ा कोशिश कई उलमा फरमाइनि था 3 दफ़ा हुनजे मुंहं में जा लफ़्ज़ उ निकिरिया जेको न कढण चाहियो थे क़यामत जो ॾींहुं थींदो उहो माण्हू जे हज़रत मूसा जे लाइ बद दुआ घुरी छे पर घुरी न थे सघियो हो वॾो आबिद हो वॾो आलिम उन कुते जी शक्ल में जहन्नम में वेंदो वो अल्लाह जे वलियन जो मुखालिफ है वो अल्लाह जे महबूबन ऐं अल्लाह जे दोस्तन जी मुखालिफत करे थो उन्हीं जी जो सो बुरो चाहे थो वो कुत्ते जी शक्ल में जहन्नम में वेंदो ऐं वो कुत्तो जे सज्जन जो साथ ॾिनो अल्लाह जे महबूबन जो साथ ॾिनो वो उन आबिद आलिम जी शक्ल में जन्नत में वेंदो नारे तकबीर नारे रिसालत फैजान औलिया अजमत मुस्तफा तॾहिं अल्लाह जे कलाम फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह व कूनू मा सादिक़ीन ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो ऐं सचन भेड़ा थी वञो सचन जो साथ ॾियो इन्ही सचन जो साथ अल्लाह जे महबूब बाननि जो साथ जेकर असीं ॾियूं था त रब तबारक व तआला जल्ल शानहू असां मथे राज़ी थी असांजो ईमान बि महफूज़ ऐं असांजो तक़वा बि महफूज़ तक़वा ऐं ईमान यही त वॾियूं दौलतूं आहिनि ये तो वॾियो जेको वॾो सामान आहे असां वटि मोमिन वटि जॾहिं हुनखे अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो ईमान हुनखे ॾिनो आहे ईमान जी दौलत आहे त पोइ ॿी शइ वॾी आहे तक़वा ऐं परहेज़गारी इन तक़वा जे अंदरि इबादत अची वई हली इन तक़वा जे अंदरि नेक अमल अची विया हलिया इन तक़वा जे अंदरि सचाइयूं अची वयूं हलियूं इन तक़वा जे अंदरि शहादत अची वई हली इन तक़वा जे अंदरि मुकम्मल इबादत अची वई हली तमाम इबादत इनखे अवां तक़वा जे अंदरि इकट्ठी करे सघो था ऐं तक़वा जॾहिं तव्हां वटि ईमान जी दौलत आहे पोइ तक़वा आहे त पोइ हाणे सचन जो साथ ॾियो तक़वा ऐं ईमान ॿई चीज़ूं आहिनि त पोइ सचन जो साथ ॾियो सचन भेड़ा रहो सचन जो साथ ॾियण जो मक़सदु इहो न आहे जो अवां सचन भेड़ा थी वेंदा त अव्हां जे करे सचा कामयाब थींदा न सादिक़ीन अव्हां जे करे कामयाब थींदा न अल्लाह जे वलियन जो अव्हां साथ ॾींदा त अल्लाह जा वली कामयाब थींदा अल्लाह जे वलियन जो फ़ाइदो थींदो न अल्लाह जे वलियन सां जेकॾहिं असीं गुनहगार गॾु थी वेंदासीं हलिया त असांजो फ़ाइदो थींदो साईं क़िबला पीर ताज हुसैन शाह जीलानी मद ज़िल नूरानी हिकिड़ो लतीफ़ नुक़्तो इन जॻह मथे बयानु फरमायो मूंखे ज़हन में जाए पाण कंहिं कचारी में वेठा हुआ बयानु फरमायो त कणक जी ॿोरी जेका आहे ये कणक जी ॿोरी पाण डायरेक्ट वञी विकिणूं त 100 किले जी ॿोरी आहे तव्हांखे 100 किले जो जेको कणक जो भाव हलंदो हूंदो उन भाव से पैसा मिलंदा मिसाल ॾियां तो समझण जी कोशिशि कजां उन भाव सां पैसा मिलंदा अॼु कणक कहिड़ो भाव आहे 18 रुपया 20 रुपया त 20 रुपया किलो असांजा 100 किला हलिया वेंदा 20 रुपया किले जे भाव सां 100 किले जी ॿोरी असीं विकिणी ईंदासीं दुकानदार वठी छॾींदो इन ई ॿोरीअ खे घर रही साफ़ करियूं इन में जा कचरो काठियूं बाठा धूड़ वग़ैरह साॼी साफ़ करियूं त 2-2.5 किलो धूड़ निकिरी पवंदी कचरा ऐं बाठो निकिरी पवंदो हाणे ही बाठा कचरा कढी कणक विकिणी आयासीं कणक केतिरी थींदी 97 किला या 97.5 किला 97.5 किला थी उन जा पैसा मिलिया ई जेकॾहिं बाठा न कढूं इहे गंद न कढूं त इहे गंद ऐं बाठा बि उन कणक सां गॾु 20 रुपया किलो विया थिए 2.5 किलो बाठा आहिनि साईं फरमाए थो 2.5 किलो बाठा आहिनि ये 2.5 किलो बाठा या गंद जेको बि कुदरती पर हथ से न विझणु खपे हथ से न विझो न विकिणो अहिड़े नमूने हिकिड़ो मिसाल आहे मिसाल ईअं न चाहींदा खपे साईं चयो पिया हाणे भेड़ो करे हलंदो ईअं न हिकिड़ो मिसाल आहे मिसाल है वो मिसाल ये समझो इन नमूने समझो जेकॾहिं बाठा कढी विझूं त
ई हिकिड़े टके जा बना आहिनि इन साम्हूं कुतो बि कोन निहारींदो कंहिं कम जा न आहिनि पर ई बाठा इन सचे अन्न भेड़ा दे करे आहिनि त 20 रुपयो किलो वञनि था अहिड़े जे नमूने असीं गुनहगार दे करे आहियूं बदकार आहियूं इन सचन वारी बोरी में दे करे आहियूं अल्लाह वारे जो सुमरे मंझा अल्लाह जे महबूब वलियन भेड़ा आहियूं त असांजो बि 20 रुपया किलो मिली वेंदो हलियो सुभान अल्लाह बेशक असीं बि नमूने क़यामत जे ॾींहुं महशर जे मैदान में अल्लाह जे वलियन सां गॾु अल्लाह जे महबूबन सां गॾु कोई पीरान पीर दस्तगीर सां गॾु तमाम कादरी पीरान पीर सां गॾु तमाम चिश्ती ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती सां गॾु तमाम सहरवर्दी हजरत शाह मुल्तान सां गॾु तमाम नक्शबंदी हजरत शाह नक्शबंद सां गॾु तमाम बुखारी मखदूम जलालुद्दीन जहानिया सां गॾु हलिया वेंदा अल्लाह तबारक व तआला जल शानहू पंहिंजे महबूब बंदन जे सदके महबूब वलियन जे सदके गुनहगारन खे बजो माफ़ फरमाए ऐं जन्नत नसीब फरमाईंदो पर शर्त हिकिड़ो आहे जिन सचन भेड़ा त थियो बाटा बकेला अलॻि खणी वञ दुकान ते अलॻि खणी वञ ऐं कणक अलॻि खणी उन दुकानदार खे चओ भई वठ तो दुकानदार कणक वठंदो चओ हीअ छा आहे हिन ॿी पोटली में ही बाठा बाटे को दुकानदार चवंदो आऊं छा करियां अरे भाई रख ही बाठा इन कणक में जा निकिरिया कणक में जा निकिरनि ते सां आऊं रखां वाह खणी वञ चरियो ॾिसजे थो अरे भाई कणक भेड़ा ये बाठा कणक में जा निकिता महिरबानी करे रख 10 रुपये वो कौन रखंदो बाठा ये सागी बाठा परिया भेड़ा करे आया हलिया विया असीं गुनहगार आहियूं असीं बदकार आहियूं इन अल्लाह जे वलियन सां गॾु जे करे आहियूं त पोइ बेड़ो पार आहे तॾहिं अल्लाह जो कलाम फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनु तक़ुल्लाह व कूनू मअ सादिक़ीन ऐं ईमान वारो अल्लाह खां डिॼो पहिरीं शर्त इहो आहे अवांजो ईमान हुअणु ज़रूरी आहे ईमान बिना कोई मामलो पार कोन्हे ईमान खां सवाइ ॻाल्हायो ईमान खां सवाइ ॻाल्हि पूरी कयां थो बुख लगी गाल पूरी कयां थो ईमान खां सवा कोई मामलो पार ना ईमान पहिरीं हुअणु ज़रूरी आहे ऐं ईमान खां पोइ तकवा परहेज़गारी बि को न को सामान तो हुए न सफ़ा ईअं हथ डलाओ त बीठायो कोई शइ कोन्हे को न को त चीज़ बेड़ी खपे सामान त बेड़ो खपे ईअं ठला सफ़ा ठले हथे जे करे हलियासीं त बि कमु कोन थींदो ईमान हुअणु ज़रूरी आहे तकवा हुअणु ज़रूरी आहे जेकॾहिं सामान बेड़ो आहे तकवा ईमान आहे त पोइ बेड़ो पार थी वेंदो अल्लाह वारनि सां गॾु हाँ बेड़ो पार थी वेंदो वञो अल्लाह तबारक व तआला जल शानहू क़यामत जे ॾींहुं अहिड़ा अल्लाह जा बंदा महबूब बंदा हूंदा अहिड़ा बंदा हूंदा रब जा जिन जे सदके कई गुनहगार अल्लाह जे महबूब जूं काफ़ी हदीसूं आहिनि हींअर वक़्तु कोन जो आऊं आखां तफ़सील से ॿुधाए सघां अल्लाह जा अहिड़ा कई बंदा हूंदा जो हिकिड़ो बंदो कई हज़ारे बंदा बिना हिसाबो किताब जे जन्नत में वठी वेंदो बेशक सुभान अल्लाह जन्नत में वठी वेंदो बिना हिसाबो किताब जे पर उन जो शर्त इहो आहे जे उहो गुनहगार भले हुन पर उन जो साथ ॾिनो हुजे अल्लाह जे वलीअ जो साथ ॾिनो हुजे साथ ॾियण जो मक़सदु आहे उन जे नक्शे कदम मथे हलणु उन अल्लाह जे वलीअ जे नक्शे जंहिंखे असीं वली पंहिंजो मञूं था जंहिंखे रहबर मञूं था जंहिंखे पीर मञूं था जंहिंखे पंहिंजो मुर्शिद मञूं था राहबर मञूं था उन जे नक्शे कदम मथे हलणो पवंदो दिलि सां उन जी मुहबत रखणी पवंदी उन सां प्यार करणो पवंदो ऐं जॾहिं असीं उन सां प्यार करे उन सां मुहबत करे उन जे नक्शे कदम मथे हलंदासूं त पोइ यकीनन रब फरमाईंदो ओ मुंहिंजा बंदा तूं जन्नत में वञ या अल्लाह आऊं त जन्नत में वञा थो पर हीअ जमात बि मूं पुठियां भेड़ी आहे रब फरमाईंदो त गुनहगार नी केॾा दोज़ख में छॾियो इन जो जन्नत में कोई हिसो कोन्हे हेॾा वेंदा या अल्लाह जेकर हेॾा वञनि था त पोइ आऊं बि नी भेड़ो जेकर हेॾा वञनि था त आऊं नी भेड़ो हिन सचाई में मुंहिंजो साथ ॾिनो हो हिन जमातुनि सां नमाज़ूं मूं भेड़ियूं पढ़ियूं हुयूं हिननि हर हाल में मुंहिंजे नक्शे कदम ते हलण जी तौफ़ीक़ कोशिश कई हुई या अल्लाह
हाणे जॾहिं हिन खे तूं दोज़ख में मोकिलीं थो त पोइ मूंखे हिन सां गॾु मोकिल। रब फरमाईंदो मुंहिंजा बंदा तोखे उन मुंहिंजे कारे क़दम वारी जॻह मथे नथो मोकिले सघां, या अल्लाह मूंखे होॾां नथो मोकिले सघे त हिन खे त तूं हेॾां मोकिले सघीं थो न, हिन खे हेॾां मोकिले सघीं थो। तोखां को पुछण वारो न आहे जो या अल्लाह इहे हेतिरे हज़ारनि खे तो बख़्शे छॾियो, तोखां पोइ कोई पुछण वारो न आहे। रब फरमाईंदो यकीनन इन तमामु तुंहिंजे चाहण वारनि खे ऐं तुंहिंजे करे मुंहिंजे रहमत वारो घर अता करियां थो। सुभान अल्लाह, रहमत वारो घर अता करियां थो। ऐं ई वॾी ज़िमेदारी सां अर्ज़ु करे रहियो आहियां। भले मुंहिंजा लफ़्ज़ अलॻि आहिनि पर अल्लाह जे महबूब जी हदीसनि जो मफ़हूम आहे, साबित भी करे सघां थो। जेकॾहिं कंहिंखे चवणो हुजे बिल्कुलु साबित आहे त अल्लाह जा वली उन्हीं जी जेको आहे सो अल्लाह महबूब करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम खे जॾहिं इज़्ने शफ़ाअत मिलंदो, इज़्ने शफ़ाअत मिलंदो, तंहिंखां पोइ अल्लाह जा जेके महबूब बंदा आहिनि उहे पंहिंजे पोइ लॻनि वास्ते शफ़ाअत कंदा ऐं उन्ही जे ज़रिए अल्लाह जी हीअ मख़लूक जेके गुनहगार आहिनि अल्लाह उन्ही खे बख़्श फरमाए जन्नत में मोकिले। बेशक सुभान अल्लाह। तो असीं अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू असांखे पंहिंजे महबूब बंदन जो दामन अता फरमायो आहे, अल्लाह जे वलियन जो दामन अता फरमायो आहे, पीर ताज जो अवां खे दामन जॾहिं असांखे अता फरमायो आहे, मुकम्मल जमात खे, त पोइ उनखे मज़बूती सां पकड़े रखो। पीरान पीर जे दामन खे हज़रत साईं पीर ताज हुसैन शाह जो हथ, पीर ताज हुसैन शाह जो सिर्फ़ हथ न आहे, पीरान पीर जो हथ आहे। ऐं पीरान पीर जो हथ, पीराने पीर जो हथ न आहे, अल्लाह जे महबूब जो हथ। बेशक ई सिलसिलो गंढियल आहे। अल्लाह जो हथ जेको आहे उहो रब तबारक व तआला अल्लाह जे महबूब जो जेको हथ आहे, अल्लाह जे महबूब जो हथ जॾहिं आहे त पोइ को जेको आहे सो को बि लहर न को लोॾो अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू असांजो बेड़ो पार फरमाईंदो। पर उनखां अॻु में असांखे नमाज़नि जी पाबंदी करणी पवंदी, असांखे सच मथे हलणो पवंदो, असांखे अल्लाह जे वलियनि जे नक्शे क़दम मथे हलणो पवंदो। असांखे ई अल्लाह जा जेके वली आहिनि उन ज़िंदगी कहिड़े नमूने गुज़ारी असांखे उन नमूने करणो पवंदो। ई सिर्फ़ु नारो हणी ऐं 11वें जा लंगर खाई पिया फिरो रुगो ईअं न कीअं करणो पवंदो। ॾिसो अल्लाह जे वलियनि जेको सिलसिलो चलायो आहे ई हिदायत जे लाइ, ई रुश्तो हिदायत जे लाइ। 11वीं शरीफ़ जो प्रोग्राम, ही 11वीं शरीफ़ थींदी वञे, पूरो महीनो थी वियो, उनखां मथे बि 4 ॾींहं थी विया, अञा कमु हले पियो। 1 तारीख़ शुरू थियो आहे, अवां मुंहिंजा के अहिड़ा हूंदा जिन काफ़ी प्रोग्राम में हिसो वरितो हूंदो, कंहिं हिसो जेको अधे प्रोग्राम में वरितो हूंदो, कंहिं 4 में, कंहिं 10 में, कंहिं 5 में, कंहिं 7 में, पर असीं बि 4 ॼणा वेठा आहियूं। हाजी ज़की साहिब असां लॻभॻि टोटल प्रोग्राम जेको आहे सो उन में हाज़िरी ॾिनी आहे, लगातार महीनो थियो आहे। पूरा जेके प्रोग्राम हलिया आहिनि उन्ही जे जेकॾहिं उन्ही खे ॾिठो वञे, उन मथे गौर कयो वञे त अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो पंहिंजे महबूब वलियन जे ज़रिए केॾो वॾो कमु कराए रहियो आहे। ई रब चाहे त ॿिए ज़रिए बि कराए सघे, पर अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू असां बंदन खे पंहिंजो क़ुर्ब अता करणु चाहे थो, पंहिंजो क़ुर्ब अता करणु चाहे थो। पर रब फरमाए थो ओ मुंहिंजा बंदा तोखे मूं तक अचणो आहे, ऐं तुंहिंजे क़रीब आहियां, पर उन वाट मथां अच, उन मार्ग मथां अच जंहिं मार्ग मथां अब्दुल कादिर गुज़रियो आहे। सुभान अल्लाह। बेशक उन रस्ते अच, तोखे मूं तक पुॼणो आहे त अजमेर थी अचणो पवंदो, बगदाद थी अचणो पवंदो, बरेली थी अचणो पवंदो, मुल्तान थी अचणो पवंदो, सांगरे थी अचणो पवंदो ऐं मदीनो थी अचणो पवंदो। इन रस्ते जेकॾहिं अचींदे इहे स्टेशनूं विचा आहिनि, इन स्टेशन मथां अचींदे त पोइ आऊं जेको आहे सो तुंहिंजे लाइ रब आहियां ऐं तुंहिंजी हर दुआ मक़बूल आहे, मूंसां कनेक्शन जुड़ियल आहे। ऐं जेकॾहिं तूं ॿिए रस्ते ईंदे, अज़ाज़ील वारे रस्ते ईंदे, शैतान वारे रस्ते ईंदे त पोइ कमु ॿिए नमूने थी वेंदो। हलियो नमाज़ूं बि पढ़ियो, इबादतूं न बि कयूं हुयूं, पर इबादतूं सारियूं उन अल्लाह जे महबूब बंदे जी गुस्ताखी कई, उन गुस्ताखी जे करे सारियूं इबादतूं बर्बाद थी वियूं हुयूं।
असीं अल्लाह जे महबूबनि बेड़ा आहियूं। रब तबारक व तआला जल शानहू असांखे अल्लाह जे वलियनि जो हमेशह साथ अता फरमाए। साईं पीर ताज हुसैन शाह जीलानी मदज़िल नूरानी जॾहिं हिते तशरीफ़ वठी आया, तंहिंखां पोइ जेका इहा बहार आई आहे, इहा बहार जेका आई आहे 11वीं शरीफ़ जी हिन प्रोग्रामनि जी, इहो बहार अल्लाह जे वलियनि जी कदम जी करामत आहे, कदमनि जी करामत आहे। न त मौल साहब हाजी अलहाज सखी मोहम्मद साहब वालोतरे वेठा हूंदा हुआ ऐं ॿी जमात जेको जित पी टिट पिट पई हूंदी, बंदनि खे हिदायत जे सरचश्मे जे जेको क़रीब करणु चाहियो त अल्लाह जे फज़ल सां ई बहारूं अची वियो। हाणे हिनखे असांखे इहा कंटिन्यू करिणो पवंदो, हमेशह लगातार रखिणो पवंदो। रब तबारक व तआला जल शानहू असांखे हिन पाक मजलिसनि जूं शहादतूं ऐं बरकतनि सां मालामाल फरमाए। रब तबारक व तआला जल शानहू असांखे हिन बाबरकत मजलिसनि मञा हिदायत अता फरमाए, असांखे नमाज़ी बनाए, असांखे सच चवण वारा अता फरमाए, असांखे सचनि जो साथ ॾियण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैहि। आख़िर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जाने रहमत पेला